अॼु असां साईं असांजे सांगड़ सां तालुक़ु रखंदड़ साईं मुफ़्ती अब्दुल रज़ाक़ सिकंदरी साहिब जी लाइब्रेरी मकतब हिज़बुल आनाफ में मौजूदु आहियूं। मूंसां गॾु असांजो प्यारो दोस्त राइटर खिपरो खां कई आयो साईं हकीम इमाम बख़्श मंगरी साहिबु साईं मुफ़्ती अब्दुल रज़ाक़ सिकंदरी साहिबु मौजूदु आहिनि। साईं जो ऐं तव्हांखे मुख़्तसिर तारीफ़ इहो ॿुधायां त सिंधी ॿोली में हदीस शरीफ़ जे हवाले सां सही बुख़ारी जो पहिरियों शाइर जेको आहे सिंधी में उहो साईं मुफ़्ती अब्दुल रज़ाक़ सिकंदरी साहिबु असांखे फ़ख़ुरु आहे त सांगड़ जी हिन धरतीअ ते अहिड़ी शख़्सियत आहे असां वटि जंहिं एॾो वॾो कमु कयो आहे, जंहिंजा 8 जुल्द छपिजी चुका आहिनि ऐं सही जुल्दनि जो नालो तव्हां छा लिखियो हीअ तव्हां ॾिसी सघो था इफ़हाम कादरी शरह सही बुख़ारी। कैमरा वारा दोस्त ॿुधाए छॾनि चङी तरह हिनजो फोकस करे त माशाअल्लाह ज़बरदस्त अहिड़ा 8 शरह छपिजी चुका आहिनि। अञा साईं चवे पियो त अञा 4 जुल्दनि जी गुंजाइश आहे त पोइ इहो सही बुख़ारी जेको आहे तव्हां पढ़ी सघो था। हीअ साईं जी लाइब्रेरी आहे, तव्हां ॾिसी सघो था त अदा साईं जी लाइब्रेरी पूरो अहातो वठंदा वञो चौतरफ़। माशाअल्लाह साईं तव्हांजी साईं केतिरनि सालनि खां वठी तव्हांजी हीअ महिनत आहे? इहो फारसी में शरह आहे। हाँ शेख अब्दुल मोहम्मद दिल्ली जो पुट जो लिखियलु आहे। शेख साहब साईं वॾी ॻाल्हि दालवी जो मोहम्मद अब्दुल रहमतुल्लाह ये पुट जो हाँ जय माना नबी करीम जी।